नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त खैबर शहर में ॿिनि टिनि हफ़्तनि खां चोरियुनि जो आज़ार। हफ़्तो अॻु ज़ुल्फ़कार सूमर जे मेहन जे वाड़े तां 3 मेहूं चोरियूं थियूं ऐं फज़ल मेमण जे दुकान मां 9 बोरियूं कणक जूं खॼी वयूं। नए साल जी शुरूआत में पहिरीं राति 3 दुकाननि खे खाट हणी इम्तियाज़ मेमण जी दुकान मां 35,000 जा मोबाइल चोरी करे विया आहिनि। पुलिस कोशिश करे या सच्चाई ॾेखारे त हरू भरू वारदात हिते कान थींदी। इन मां मुराद इहा आहे त पुलिस जी अवाम सां या पब्लिक सां सच्चाई ॾिसण में कान थी अचे। जेकॾहिं पुलिस जी सच्चाई हुजे पंहिंजे ड्यूटीअ सां पंहिंजे मनसब सां त आउं सम्झां थो त हिते का बि वारदात कान थिए। छो जो पुलिस जो जेको हींअर किरदारु ॾिसण में अचे थो अहिड़ा सवाल ऐं पुलिस जी सच्चाई हुजणु लाज़मी आहे। जेकॾहिं अॼु मूंसां थी आहे, अॼु वरी हींअर भाऊ वारनि सां थी आहे, सुभाणे ॿियनि सां थी आहे, इहो जेकॾहिं तसलसल बरक़रार रहियो त पोइ पुलिस जे हुजण जो को फ़ाइदो कोन इहे पंहिंजो जेको केबर जो रुगो न आहे पर पूरे ज़िले में ज़िले मटियारी में जेका चोरियूं मतिलबु ग़रीब माण्हू आहिनि जेके कारोबारी माण्हू आहिनि जेके आहिनि ऐं उन्हनि सां मटियारी में वञो शहर में हुते वञो, हुते मोटरसाइकिलूं गाॾियूं कारूं माना हिते जी इंतज़ाम हेॾी न आहे निकिरी आहे जो माना पंहिंजो नशे ते को न बीठ करे रोज़ु चाहे शयूं माना मामूल पढ़ियल आहे त किथे कंहिंजी मोटरसाइकिल, किथे कंहिंजी कार, किथे कंहिंजी मेहूं निकिरी थियूं वञनि, कंहिंजे दुकान मां ताड़ो थो लॻे हणी हयो थो वञे ऐं पर ख़ामोश आहे। हुनजे लाइ गवर्नमेंट ऐसे हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त बराए महिरबानी पंहिंजी इंतिज़ामिया खे एतिरो इहो ख़्यालु उन्हनि खे नज़र ॾिए। लॻो आहे दुकान खे, 3 दुकाननि खे खाट लॻो आहे राति। पर हीअ अॼु जी ॻाल्हि कान्हे का, हीअ डेलीअ जी हिते जी माना रूटीन थी आहे कि बसि हीअ डेली का न का वारदात असांजे शहर में थी थी। ऐं इंतिज़ामिया खे असां अॻु में बि इन बारे में ॿुधायो आहे त बाबा हिते सिक्योरिटी वग़ैरह ॾियो। नेशनल हाईवे आहे, मेन स्टॉप आहे केबल स्टॉप जो, हुते मेन स्टॉप जो दुकान आहे असांजो, उते चोरी थियो थी वञे। अंदरि शहर में त अलाए छा थो थिए। डेली सुबुह जो असीं निंड मां उथूं था, कंहिंजी न कंहिंजी ॿुधूं था त बाबा फलाणे जी मेंह निकिरी वई आहे, फलाणे जो मोटरसाइकिल निकिरी वियो आहे, फलाणे जो दुकान खुली वियो आहे, फलाणे जी सोलर जी प्लेटूं खॼी वयूं आहिनि, पर को बि हिते तदारुक नथो कयो वञे। ऐं पुलिस के इंतज़ाम में असां चऊं था त हुजनि था त असां वटि नफ़ी न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।